हेलो। हाँ टीना, कहिड़ा हाल अथई? मां तयारी कयां थी, तूं हलंदी न? अच्छा, मां तो घरां खणी वठंदमि, सही आहे? ओके, अल्लाह हाफ़िज़। हेलो हेलो हेलो। मन खे ना है ॻाल्हाइण त फोन छो था कनि? जंहिंसां ना है ॻाल्हाइण उन सां बि अॼुकल्ह ॻाल्हाइणो थो पए। मोबाइल फोन बि वॾो टेंशन आहे अॼुकल्ह। जंहिं कंहिं वटि ॾिस, जमादार वटि बि मोबाइल फोन आहे। हेलो यार, मूंखे कहिड़ी ख़बर त शालीमार कहिड़े प्लेटफॉर्म ते ईंदी। यार मूंखे कहिड़ी ख़बर त अटो मुल्क मां कॾहिं गायब थी वियो आहे। यार मूंखे कहिड़ी ख़बर त जज कॾहिं बहाल थींदा। इहो त उन्हनि वकीलनि खां पुछो जेके रोडनि ते लठियूं था खाइनि। इहो इंफॉर्मेशन वारनि खां पुछो। ठीकु आहे, हाणे जान छॾियो मुंहिंजी। ओके बेगम, ओ बेगम, ओ तूं हिते वेठी आहे? मां तोखे हुते स्टोर में पियो हूंदो छा? पर इहो हुन में छा हुजे त मां तोखां 2 साल नंढी आहियां। अच्छा, पंहिंजी उमिरि लिकाए थी। अञा मुंहिंजी उमिरि ई छा आहे? हा हा, तूं त अञा पोलियो जा फुड़ा थी पी। इहो तूं न विसार जाए त मुंहिंजे पप्पा तोखे ज़मीन तां खणी आसमान ते पहुचायो आहे। उन वक़्तु मुंहिंजा हालात सही न हुया। मां त तुंहिंजे पापा खां अटो वठण आयो, पर उन वक़्तु तुंहिंजे पापा अटे जी बोरी ॾेई छॾी। मुंहिंजे पप्पा तोखे शादी में छा न आहे ॾिनो? मूड़े में हिकिड़ी गाॾी ॾिनी हुई ऐं गाॾीअ में इंजन बि कोन हुई ऐं पोइ सीट ते ॿिलीअ बच्चा ॾिना हुआ। कूड़ थो ॻाल्हाईं तूं। अॼु जेको कुझु तो वटि आहे इहो मुंहिंजे पीउ जो ई तोखे ॾिनल आहे। ही सभु कुझु मां पंहिंजी महिनत सां कमायो आहे। ओफो मम्मी पापा, तव्हां दोनों छा वेंदा रहंदा आहियो ऑफ पोजीशन वांगुरु? ही घर आहे असेंबली हॉल। तूं भला इमरजेंसी नाफ़िज़ कराइण आई आहीं छा? पापा मूंखे जल्दी गाॾी जी चाबी ॾियो, मूंखे देरि पई थिए। पापा, मां दोस्तनि सां हैदराबाद थी वञा। न बाबा, मां तोखे गाॾी जी चाबी हरगिज़ न ॾींदुसि, छो त तूं तमामु तेज़ गाॾी दौड़ाईंदी। पापा, तव्हां फिक्र न कयो, मां ईअं न कंदुसि। पुट, मुंहिंजी दुआऊं हैदराबाद ताईं तोसां गॾु रहंदियूं, पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखजांइ, मुंहिंजी दुआऊं 45 किलोमीटर जी स्पीड खां वधीक डुकी न सघंदियूं। थैंक यू पापा। बाय। तो बि धीअ खे दुआ ॾियण में कंजूस पाई थो करीं। दिलि वॾी कर। दिलि वॾी कर? तूं मुंहिंजो ज़रूर बाईपास कराईंदी। ॿुध, इहो बाईपास वरी छा आहे? जाहिल, बाईपास जी ख़बर कोन्हे? इहो अंडरपास खां नंढो थींदो आहे। जी? जी,